रहीम ये तो ये प्राइमरी स्कूल गोठ भाई खान केर जो मुकम्मिल तबाह थी चुको है, जैसी छत ना है, चौदीवारी ना है, ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। जेके ॿार तालीम वारा उहे हिन वक़्तु उस्ताद ना आहिनि, मास्तर ना आहिनि, उहे माल था चारनि। असां मुअद्दबाना अपील ऐं गुज़ारिश कयूं था आला अमलदारनि ऑफिसरनि खे त महिरबानी करे असांजे ॻोठ भाई खान केर जो स्कूल उहो नए सिर तामीरात कराए ॾिनो वञे ऐं उन खां बाद में असांखे मास्तर ॾिना वञनि जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल संवारजी वञे। ॿियो रोड जेको आहे दड़े खां ॻोठ भाई खान केर, वॾा केर, कंदर, जंहिंमें तक़रीबन 30-35 ॻोठ आहिनि जेके इन रोड खां महरूम आहिनि, जेको मुकमिल तबाह थी चुको आहे। आमदो रफ़्तो को बीमार आहे, मरीज़ आहे, असां खणी था वञूं, तमामु वॾी तकलीफ़ थी थिए। को मैयत आहे, असांखे मैयत खणी अचण जे लाइ बि तमामु वॾी तकलीफ़ थी थिए। मुअद्दबाना गुज़ारिश कयूं था सेक्रेटरी साहब खां ऐं ज़िले ऑफिसरनि खां त महिरबानी करे रोड जेको आहे उहो बि असांखे ठाराए ॾिनो वञे ऐं प्राइमरी स्कूल ॻोठ भाई खान केर वारो इन जी बि नए सिर तामीरात कराए ॾिनी वञे जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल सही थी सघे। साईं, असांजो 2022 खां वठी जेके बरसाती पियूं उन्हनि खां वठी असांजो स्कूल अॻु में ई कमज़ोर हुयो, बज़म हुयो। हाणे उन जी असांजी छत तक़रीबन 4 साल थी विया आहिनि किरी पई आहे, न बेंच आहिनि। तक़रीबन असांजा 3 साल थी विया आहिनि, ॿारनि जा इम्तिहान बि न थिया आहिनि। टीचरनि जो बि असांजे स्कूल जो ॾाढो इशू हले थो ऐं वधि में वधि तालीम खाते वारनि खां इहो ई अर्ज़ु आहे त असांखे हिन स्कूल जी बिल्डिंग नई ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे बचनि ॿारनि जो मुस्तक़बिल सुधारे सघूं। छाजे करे ही नंढा आहिनि, नंढे खां वठी उन्हनि खे तालीम न मिलंदी त उहे अॻिते हली छा कंदा, उन्हनि जो मुस्तक़बिल कीअं थींदो। मां काफ़ी मरतबा ज़िले हेडक्वार्टर ऑफिसरनि ॾे वियो आहियां, असांजे ॾाढो इशू टीचरनि जो बि हले थो, टीचर बि नथा ॾिना वञनि ऐं बिल्डिंग बि असांजी काफ़ी ॾिसो पाण था सूरत हाल, बिल्डिंग ख़तमु थी चुकी आहे। ऐं ये तो असांजे ॻोठ भाई खान केर में प्राइमरी स्कूल भी है, मिडिल डे स्कूल भी है थियल आहे। काफ़ी मरतबा शिकारपुर ऑफिसरनि ॾे, DO ॾे, EDO ॾे सभिनीनि ॾे विया आहियूं, मास्टर बि मिलिया हुआ, उनजे बावजूद बि उहे बदिलियूं कराए हलिया विया। हाणे स्कूल जी हालत इहा आहे, हिकिड़ो उस्तादु आहे जेको ईंदो आहे ऐं ॿार हेठि वेही हिते पढ़ंदा आहिनि। फर्नीचर बि सफ़ा न आहे। उन हिसाब से आला अमलदारनि खे, वज़ीर आला के, चीफ सेक्रेटरी के सभिनी खे गुज़ारिश था कयूं त असांखे स्कूल बि ठाराए ॾिनो वञे ऐं दड़े खां भाई खान केर ॻोठ वारा केर कंदर में जेको रोड अचे थो, रोड बि तमामु असां ॻोठ भाई खान केर में बीठा आहियूं, उते स्कूल सफ़ा ज़बून लॻो पियो आहे, ॿार इलाही आहिनि, उस्ताद कोन्हे को, ॿार वीचारा वेही हेठि था पढ़नि, उन्हनि खे फर्नीचर कोन्हे को, रोड रस्तो कुल तबाह लॻो पियो आहे, बिल्डिंग ज़बून लॻी पई आहे। हुकूमत खे अपील था कयूं त असांखे इहा बिल्डिंग नई कराई ॾिनी वञे ऐं रोड रस्तो दड़े खां ॻोठ भाई खान केर, वॾा केर, सभु रोड ज़बून लॻो पियो आहे। हुकूमत खे अपील थी कजे त इहो रोड बि नओं करायो वञे ऐं असांजी बिल्डिंग बि नई कराई वञे। फर्नीचर बि कोन्हे को, ॿार हेठि वेही था पढ़नि, उहो ईंदो आहे उहो ॿारनि खे हेठि वेही थो पढ़ाए, फर्नीचर कोन्हे। हिकिड़ो उस्तादु आहे, 400 ॿार आहिनि वीचारा वेही पढ़नि था।